ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। मीरो ख़ान खां रिपोर्टर इमामुद्दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ सांगी फाउंडेशन पाकिस्तान जे चेयरमैन ऐं सांगी बिरादरी जे चीफ सरदार मीर ज़फ़र अली सांगी तालका प्रेस क्लब मीरो ख़ान पहुची प्रेस क्लब जे साल 2025 लाइ बिना मुक़ाबले चूंडिजी आयल 9 उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं। जंहिंखां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरदार मीर ज़फ़र अली सांगी चयो त वफ़ाक़ सिंध जे जियापे सिंधु दरिया मां ग़ैर क़ानूनी तौर ते कैनाल कढण ते बज़िद आहे, जेको अमल सरासर ग़लत आहे। हुन चयो त सिंधु दरिया जे पाणी ते सिंध जो कानून ऐं अख़लाक़ी ऐं शरई हक़ आहे, जंहिं ते थाड़ो हुअणु शरई कानूनी ॾोह ऐं सरासर नाइंसाफ़ी आहे। सरदार मीर ज़फ़र सांगीअ जो वधीक चवणु हो त सिंधु दरिया मां कैनाल कढण सिंध जूं ज़मीनूं ख़ैराबाद ऐं सिंध खे तबाह करण जी साज़िश आहे, जॾहिं त सिंध खे 1991 ऐं 92 वारे ठाह में पाणी मुआहदे तहत बि पाणी नथो ॾिनो वञे, जंहिं करे सिंध में अॻुवाट ई पाणीअ जी खोट मौजूदु आहे, जंहिं करे लखे एकड़ ज़मीन गैराबाद आहे। मीर ज़फ़र सांगीअ जो वधीक चवणु हो त सिंधु दरिया जे सालनि ऐं सदियुनि खां वहंदड़ कुदरती वहकिरनि सां हथ चुरांद कई वई आहे त घणी तबाही ईंदी। हुन चयो त वफ़ाक़ ख़ासि तौर ते पंजाब सिंध ऐं ॾाढ करे सिंध जा हक़ गज़ब कया आहिनि। हुन चयो त सिंधु दरिया मां कैनाल ठहिया त सिंध जूं ज़मीनूं वेतर गैराबाद बणिजी वेंदियूं, जंहिं सबबु मुआशी बदहाली पैदा थींदी, माण्हू बुख मरंदा ऐं ख़ुदकशियूं कंदा। हिक सवाल जे जवाब में मीर ज़फ़र सांगी जो चवणु हो त पीपी कैनालनि जी मंज़ूरी ॾियण में शामिल नाहे त कालाबाग डैम ऐं गिरेथर कैनाल वांगुरु चोलिस्तान ऐं ॿियनि कैनालनि ख़िलाफ़ सिंध असेंबली मां करारदाद पास छो नथी कराए ऐं कैनाल मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाजनि लाइ माण्हू छो नथा कढिया वञनि।